इन हफ्ते में तवज्जो करे, इन हफ्ते जे अंदर जेकने अल्लाह ये दुनिया तबाह करे क़यामत आने हाथ आने सके पियो। इन हफ्ते जे अंदर जेकने दुनिया तबाह करे इसराफील सोने के हुक्म करे इसराफील सूरत फूक इसराफील सूर फूक दुनिया तबाह कया। हाने पापा जन नाफरमानन के घुराया उनन सा हिसाब किताब कया पर अल्लाह वरी भी अना कंजे करे रहम करे तो असा के जिंदगी दे छे मन वरी भी सीधे रस्ते ते अचन। सही थियो शाहे जो ये दुनिया खत्म थे। हाँ बड़ियां डाडा दुखिया एकड़े डी में एकड़े हैदराबाद जे धरती ते मैं हफ्ते जी गाल पो कया। एकड़े डी में हैदराबाद जे धरती ते एकड़े नाफरमान पुट पंहिंजे माउ खे कत्ल कयो। कंहिंखे? अम्मा के। उन माओ के धक्का पोहणे तवज्जो करो न माओ जीजल के धक्का पोहणे जे लाइ महबूब मुस्तफा करीम फरमायो अबे अम्मा जे दिसण सा रुठल रब परची पवंदो आ। केरु भी गुनाहगार अन्नज़रु इला वजहिल वालिदैन इबाद महबूब से जा लफ्ज़ तो बुधाया हुजूर से फरमायो केडो भी गुनाहगार वा ऐबदार वा बदकार वा इन नियत सा पंजे पी माओ जे चेहरे दे दिसे तो त बेटे मोहम्मद करीम चेहरे जे दिसण जे ला भी इबादत फरमाया। महबूब फरमायो पंजे पी माओ जे चेहरे के दिठई उन चेहरे जे दिसण जे करे भी रुठल रब परची पवंदो वा। अल्लाह के राज़ी करण जा तौबा वारा तरीका भी थी पर जेकरे पी माओ जे छड़ो चेहरे के दिसी मुर्की पैन पो भी रुठल रब परची उन माओ के पो कत्ल करे। कातिल ज़ालिम उन माओ पंजी जीजल के कत्ल कयो जंजे लाइ महबूब मुस्तफा करीम फरमायो अबे अम्मा जे चेहरे जे दिसण जे करे अबे अम्मा जे चेहरे जे दिसण जे करे अल्लाह कबूल पिल हज जो सवाब दींदो आ। थी वासा जंजे चेहरे जे दिसण सा हज जा सवाब पा मिल जंजे चेहरे जे दिसण सा रुठल रब पो परचे अज अज उन चेहरे जे दिसण सा अज उन चेहरे ते पुट धक्का तो हणे अज उन चेहरे के पुट पे थो छा केड़ा लफ्ज चो ज़बान जन साथी। अल्लाह सैयद संजे नौजवान के हिदायत नसीब फरमाए। माहे वाइजन में जुमलो तो चोंदो वता ओ नौजवानो माहे जुमलो तो चोंदो वता इन जालिम के अल्लाह डर छोड़नी जय जालिम पंजे माओ जीजल के कत्ल कयो माओ के धक्का हणंदो हुंदो यो चंबो भी अल्लाह दिसंदो हुंदो। माओ के चंबो हणंदो हुंदो माओ के लठे हणंदो हुंदो माओ के कुहाड़ी हणंदो हुंदो यो धक्को हणंदे भी अल्लाह साईं दिसंदो हुंदो या कुहाड़ी भी अल्लाह डिठी हुंदी लठ भी अल्लाह डिठी हुंदी वरी उन टेम ते जीजल माओ का न का कूकदा भी कई हुंदी इन जे धक्का जे करे माओ वेचारी चीखा भी कयूं हुंदियूं इन जे धक्का जे करे माओ वेचारी रड़ियूं भी कयूं हुंदियूं छड़ण छड़ण जे लाइ डुकी भी हुंदी यो मंजर अल्लाह भी जरूर ॾिठो हूंदो। आलमंजा वाइज़ ॿुधो था न आलमंजा वाइज़ ॿुधो था न बीबी हाजरा छड़ो पुट जे पाणीअ जे करे तड़पी ही रब खे इहो तड़पण एॾो वणी वियो चए ओ मुरे वारा हाजी वञो बीबी हाजरा वारे जाइ ते न डुकंदे त मां हज उमरो क़बूल न कंदुमि। माओ जो तड़पण तो इहो आ जी बीबी हाजरा पई डुके। अल्लाह अकबर अम्मा हाजरा जे तड़पण के अल्लाह मकाम के ॾेई छॾियो। अज भी निशानी आ क़यामत ताईं अम्मा हाजरा जे तड़पण वारी निशानी मौजूद आ। अलाए छा थियो असां जे मुसलमान के या रबिन सां बाउन वारी वाट हूंदई हिन ज़ालिम जी दिल कीअं चयो हूंदो माओ के धक्का कीअं हया हूंदा माओ इलाज भी कया हूंदा माओ चीखा भी कयूं हूंदियूं तो भी कयूं हूंदियूं पर इन ज़ालिम के रहम न आयो हूंदो। ओ नौजवान
बुध जाए ओ नौजवान बुध जाए कुछ दुआऊं अहिड़ियूं थी जंहिंजो ताल्लुक डायरेक्ट अल्लाह सां हूंदो आहे मलाइकनि जो न सां वास्तो ई न हूंदो आहे मलाइकन जो न सां वास्तो ही न हूंदो आहे हिकड़ी दुआ थी पीउ माउ जी ॿी दुआ थी मज़लूम जी टी दुआ थी रोज़ेदार जी रोज़ेदार जे दुआ जो ताल्लुक भी डायरेक्ट अल्लाह सां हूंदो आहे पीउ माउ जे दुआ जो ताल्लुक भी डायरेक्ट अल्लाह सां हूंदो आहे ऐं मज़लूम जो ताल्लुक दुआ जो भी डायरेक्ट अल्लाह सही शला सा मुसलमान के सही समझ नसीब फरमाए आमीन तज हुन पंहिंजी कबर कारी करे छड़ी हुन पंहिंजे लाइ तबाही करे छड़ी पर अम्मा जी जल जल लफ्ज़न ते गौर त कर अम्मा जी जल लफ्ज़ केड़ा थी चवे जेके ताज़ा धक लगल आहिनि जंहिंजे जिस्म में भी सूर हूंदो जंहिंजो रूह अञा मौजूद आहे रूह कोन निकितो आहे अम्मा थी चवे वरी भी अम्मा पंहिंजे मथां इहो ॾोह हयूं थी वने अम्मा थी चवे मुझो पुट जज्बाती आ वरी भी चवे थी मुझो पुट जज्बाती ये न थी चवे त बेहयाव के शर्म न आयो बेहयाव बेगैरत के शर्म न आयो जो मुखे धक्का तो वणे चवे थी मुझो पुट जज्बाती वाह जी जल मां तुझे न बाज जे मथा कुर्बान वना वाह जी जल मां तुझे शफ़क़त जे मथा कुर्बान वना अम्मा पहिरियों त लफ्ज़ हे चया मुंहिंजो बच्चो जज्बाती आहे पोयन लफ्ज़न ते तवज्जो कजाए वरी पोयों लफ्ज़ केडी वडी ॻाल्हि आहे अञा भी नौजवान के हयाओ नथो अचे अम्मा थी चवे मुंहिंजे बच्चे के ॿुधाए जो मां जी जल तोखे माफ़ करे छॾियो आहे अल्लाहु अकबर अम्मा थी चवे पंहिंजे कातिल पुट खे थी चवे ॿुधाए जो मां तोखे माफ़ करे छॾियो आहे वाह मुंहिंजी अम्मा तो पंहिंजे धकनि खे न ॾिठो वाह मुंहिंजी अम्मा तो पंहिंजे दाहुनि खे न ॾिठो वाह मुंहिंजी अम्मा तो पंहिंजे दर्दनि खे न ॾिठो पोइ बि चवे थी मुंहिंजे बच्चे खे ॿुधाए जो मां तोखे माफ़ करे छॾियो आहे इन माओ के जो नौजवान ॾिसण जे लाइ तैयार हिकड़ो वाक्यो नाए हज़ारे वाक्यान हिकड़ो वाक्यो नाए हज़ारे वाक्यान ॿियो भी मां तव्हां के वाक्यो भेरो थो जा रही वञा वाइज़न में तमां यो वाक्यो ॿुधाईंदो रहंदो आहे अबे अम्मा जो मौज़ू खणबो त ॻाल्हि डिगी थींदी वेंदी अम्मा जे दर्द जो हिकड़ो मिसाल थो ॾियां अम्मा वेचारी बहराड़ीअ जी आहे गरीब मिस्कीन आहे अम्मा वेचारीअ के खाधो कोने को बचड़ो खीर ते आहे बचड़े जो ढो को नथो थे बाग पये गिरदो नवाजा मुसलमान तवज्जो तकर मां नौजवान के अर्ज कंदो रहंदो अल्लाह अकबर अम्मा बेचारी डॉक्टर वटाई ओ डॉक्टर मां मिस्कीना मां गरीबा वेलो भुख ते हुंदिया कदे कदे वेलो ढव ते खाईंदिया मुझो बच्चो खीर पिया का मुझो बच्चो खीर पिया का मुझे बच्चे जो ढव नथो दे बुधा त सही तो वट का इंजेक्शन आए या कट की कैप्सूल आ जको मुके दे मुझे खीर जो मसलो हल थे मुझे जी मुझे बच्चे जो ड्रो थे डॉक्टर तो चवे मां मसलो त हल थी विंदो पर तुझो जिस्म दुखंदो रहंदो अम्मा हाँ मां डॉक्टर जे जुमलन के भी बुध अम्मा जे गुफ्तगू के भी बुधाया तो डॉक्टर तो चवे हाँ मां एकड़ी सुई आहे इंजेक्शन आहे जेका तो के डोरे में हणानी पौंदी खीर त वदंदो पर तुझे हडन में सूर रहंदो अमा तो गरीबा मिस्कीना सुई आहे डोरे में लगंदई पर सजे जिस्म में सूर रहंदई हड्डो हड्डो पियो बचंदई ये बस तड़प होंदई डाढो दर्द होंदई अम्मा जे मां लफ्ज़न के सलाम कया अम्मा जा लफ्ज़ केड़ा ओ बेहया व नौजवान के तो बैठो गारियो ने ओ नौजवान बेहया व के तो बैठो धक्काने के तो बैठो घटवत लफ्ज़ गालाए अम्मा जी जल छाती चवे डॉक्टर साहब भले मुझे हडन में सूर होजे वो सूर बर्दाश्त थींदो पर बच्चे जी भुख नथी बर्दाश्त थे पंहिंजे हडन जो सूर बर्दाश्त थी वेंदो पर बच्चे जी भुख नथी बर्दाश्त हिन जी दिल कीअं चवंदी आहे होटल ते कढ़ाई वेठो खाईंदो आहे मां वाइज़ इहे कंदो आहियां
इन जी दिल कियां थी चवे होटल ते कढ़ाई खाए पी माओ जे मानी जी यार की गिनती न। अल्लाह अकबर ओ नौजवान खुशिया जो मौक़ा वडड़ा भी वेठा हो नौजवान भी वेठा हो मां खुसूसन नौजवान के अर्ज करण आयो अल्लाह जो वास्तो तव माओ के न रंजायो अम्मा जो साओ निकरण वारो पो भी चवे थी मां बच्चे के माफ करे छड़ियो अम्मा जो खून थियो साल को न गुजरा हफ्तो भी मस गुजरो हुंदो तोखा तो पुछा कया माओ जो कत्ल थी वही ये दुनिया रब तबाह करे हाँ त करे सके पियो मारू कत्ल थियन अञा ये दुनिया रहे मारू कुसजत बच्चन जे हथाड़ो अञा हिन धरती के रहण जो हक आहे। फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह से कलामुल्लाह में इंसान जी अजमत बयान कया पर मां तहिया तो चवा सा दिसण जा इंसान हो हकीकत में इंसान को जानवर भी भलान उनन में एहसास आहे ना। टे चौथो जिकड़ो वीडियो दिठो फलस्तीन जे नड़े बार जो उन नड़े बार मुसलमान जे बिल्ली पाली बरमतों जो बम वगैरह आयो मिसाइल आयो वो सजो घर तबाह थियो नड़ो बार भी विचारो फोत थियो अबो उन बार जे लाश के खयूं बीठो आ पर बिल्ली उन बच्चे जे गिटन के पई थी चुमियो। अरे जानवरन के भी शर्म तो थे तो मुखे पालियो थे मुसा ब घड़ियों गड गुजारियो थे। हाँ बिल्ली के मानी दिनी हुंदे बियो हाने बिल्ली जी खिदमत कई हुंदे बिल्ली के भी एहसास है तो कि बिल्ली पंजा गिट्टा मासूम जे गिट्टन सा मिलाए थी पर जे के 2.5 साल थन प्यारी थे उन पुट के जो गैरत ना जय बच्चे के 9 महीना जी जल पेट में पई सांडे जय बच्चे के 2.5 साल थन पई प्यारे जय जी जल बच्चे जा किन धोता गंद धोता अज बच्चे के परवाह नाए मां के कत्ल कया थो जडे अम्मा जो उतो जनाजो निकतो हुंदो हवा जडे ओड़े पाड़े जी बायूं आयूं हुंदियूं त छा थियो हर को चंदो त बेगैरत पुट माओ मारिया कंहिंजे ज़बान में दुआ निकती हुंदी अम्मा खणी पंहिंजी दिल जी ॻाल्हि कई मां माफ़ कयो में पर हो त अञा अल्लाहु अकबर ओ मुसलमानो बियो भी वाक्यो तो बुधायूं वञाव अल्लाह सही छलसा मुसलमान के हकीकी मुसलमान बनाए मां तवाज़न में हे जुमलो चोंदो रहंदो आ मुसलमान सदाणो सोलो आ मुसलमान बणजणो दुखियो आ इंसान सदाणो सोलो आ इंसान बणजणो दुखियो आ कलमो पाक पढ़णो सोलो आ कलमे ते अमल करणो दुखियो आ कुरान पाक पढ़णो सोलो आ कुरान पाक जे मथा अमल करणो यार ॾाढो दुखियो आ ॾाढो दुखियो आ ॾाढो दुखियो आ। केड़े मुंह सां इंसान सदायूं हां जिन हथन के अम्मा चुमियो दींदी जिन हथन के अम्मा चुमियो पीड़े अडुए हथ कोहड़ी खड़ी माओ जे मथों पहलन जिन सीने के अम्मा पंजे सीने सा पई मिलाए अजु न सीने मो जेका नफरत इज़हार थे ओ नौजवानो हे मां जुमलो चोंदो रहंदो आ सजी दुनिया लोभ लालच जी थी जकने बगैर लालच जे आए को अब्बो आ भी अम्मा जी ज़ात आ जेंजी तो में काई लालच न हो जेंजी तो में जेंजो तो में कोई गर्ज न हो जे उन सा तो छड़ो बजुमला खिली में न थो गालाए मां तो ये चौंदो आ वायस मुजा ये हुंदा न बाबा साईं मां ये चौंदो आ तक पी माओ के भला कुछ भी न दे तुझे पैसन को सवा हली विंदा इज्जत सा त गालाए हां वा
वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह फरमायो पहिरें नंबर ते मां रब जो हक़ वा, ॿिए नंबर ते अबे अम्मा जो हक़ वा। हफ्ते जी ॻाल्हि पोइ कयो, हिकिड़े ॾियारे माउ कुसजी वई। जेकॾहिं उन ॾींहुं दुनिया तबाह थिए करे सके पो, पर जेको ॿिए ॾींहं ते वाक़ियो थियो न, अल्लाहु अकबर, ॿिए ॾींहं वारो जेको वाक़ियो थियो न, चवे थो त क़यामत परे आ, क़यामत परे नाहे, बस परे ज़ोरीअ करे। अल्लाहु अकबर। नई कोट जे धरतीअ ते, नौ कोट उन जे धरतीअ ते जेको मां ॾुखाईंदड़ वाक़ियो तो ॿुधायां, हुअ तमाउ कुसजी वई। हेॾे नतीजो कहिड़ो पो निकिरे, हे तञा वाक़ियो ॾुखियो आहे। हिकिड़ो बेग़ैरत बेहया नौजवान नशो करे आयो। इहो आइस वारो नशो हाणे इहो रवाज थी वियो। वॾनि माण्हुनि जा पुट, ऑफिसरनि जा पुट, कोई जिन खे जलण पलण वारो नाहे। मां तॾहिं त वाइज़नि में चवां थो त पंहिंजे पुटनि ते बि नज़र रखो, पंहिंजे न्याणियुनि ते बि नज़र रखो। असां रड़ियूं छो था कयूं? अल्लाह ॼाणे थो असां तव्हांजा सजण, तव्हांजा ख़ैर ख़्वाह। मां त वाइज़नि में हे बि जुमला शुरू कया आहिनि। जेकॾहिं तव्हां मिस्कीन हो, तव्हां गरीब हो, जेकॾहिं अबे खे लटा सादा पाता पिया आहिनि, पुट खे 5000 वारो वॻो आहे, अबो सोचे मुंहिंजे बच्चे पैसा काॾों आंदा। अबे खे सादरी टोपी पई आहे, पुट खे चइनि 5000 वारी टोपी आहे, अबो सोचे मुंहिंजे पुट पैसा काॾों आंदा। अबे खे जेकॾहिं सादी चोपल पई आहे, पुट खे 5000 वारो सैंडल बूट, अबो सोचे मुझे पुट पैसा काॾों आंदा। आवाज़ है सोचे त अबो आवारा न क्यों, पंहिंजे बच्चन के आवारा न क्यों, पंहिंजे बच्चन ते कड़ी नजर रखो। पुट ते भी नजर हुजे, पर मां लफ्ज़ वधाए तो चवां, सख्ती सां तो चवां, न्याणीअ ते अञा वधीक कड़ी नजर हुजे। पुट ते भी नजर हुजे, पुट ते भी नजर हुजे, न्याणियुनि ते भी। तवज्जो कर, मां पंहिंजे बयान खे पूरो करण वारो आहियां। थोड़ा 2 मिनट तुझा वधीक वठण तो चाहियां। एक सूरत ॿुधायो त असां काथे पाता, असां कीअं कहिड़े नमूने पाण खे इंसान सॾाए। मुस्लमान त अञा बाद में, असां इंसान पाण खे कहिड़े नमूने सॾाए। अल्लाहु अकबर। नए कोट जे धरतीअ ते हिकिड़ो आवारा बेहया बेगैरत नौजवान नशो करे आयो। नशे खां बाद में पंहिंजे सगी माउ जी लज लुटिया। पुट थो पंहिंजे सगी माउ जी लज लुटे। मां तोखां तो पुछा कयां, कहार बि त इहो मंज़र ॾिसंदो हूंदो, मलाइक बि त इहो मंज़र ॾिसंदा हूंदा। मलाइक चवंदा, हे त इंसान जंहिंजे लाइ रब करीम खे ऐलाज़ कयासीं पैदा न करेनि, पैदा न करेनि, इहो मंज़र ॾिसी पोइ बि अल्लाह दुनिया तबाह न कई आहे। अॼु माउ पुट जे हथां जो लुटिजे, असां इंसान सॾायूं पाण खे। माउ जो बच्चे जे हथां लुटिजे, गैरत हली वई, शनास हली वई। फ़क़त मां न लंबे न वाक़िए खे लंबो न तो कया, न तो खोड़ न में दर्द थी, खोड़ न में ॻाल्हियूं थी, पर हिकिड़े पासे ॾे तो के वठी तो हलणो चाहियां। इहो पासो थोड़ो ॿुधजे। जंहिं दौर में माउ जी इज्जत पुट हथां लुटिजे, जंहिं दौर में भेण जी इज्जत भाउ हथां लुटिजे, जंहिं दौर में धीउ जी इज्जत अबे जे हथां लुटिजे, पोइ मूंखे थोड़ो जवाब ॾे, इन दौर में भला हाणे न्याणी विहारणु जाइज़ आहे? मां छा थो चवां? जंहिं दौर में माउ भी महफूज न है, जंहिं दौर में भेण भी महफूज न है, जंहिं दौर में न्याणी भी महफूज न है, काथे पीउ बेगैरत थियो, काथे पुट बेगैरत थियो, काथे भाउ बेगैरत
थियो तवा को तो पुछा कयो एड़े माहौल में न्याणी विहाड़ो काथे जायज वा अन्या भी अख न खोलियो त कदे खोलीदासे क़यामत को पो खोलीदासे अन्या भी जकड़े न सोचो त कदे सोचीदासे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना जेकरे जन्नत खपई अल्लाह जो रज़ामंदो खपई मिठे मोहम्मद करीम जे सुन्नत के अपनायो अच जाए आवा सही रसूलुल्लाह जे सुन्नत को बाहर तबाही रसूलुल्लाह जी सुन्नत को बाहर तबाही बस मां तवा के इहो ही अर्ज तो रखा हे कुरान पाक जा आवाज़ा हे कुरान पाक जा वाइज़ हे कुरान पाक जो लोलियों पो अल्लाह क़यामत के धिकई तो त अन्या आहिन कुरान जे आवाज़ बुधण वारा पो अवा समड्रा उते मशू भी आहिन त कशऊ वागू भी आहिन पो उन वागुन जे लिहाज़ सां समुंड सुके नथो पो जेकॾहिं हे कलामुल्लाह के भी बंद कंदे त पो बाक़ी छा बचंदो छड़ियो रीतन के छड़ियो रस्मन के छड़ियो शैतानी कमन के छड़ियो शैतान उनन कमन के छड़े दियो जेमे शैतान खुश तो थे उए कम कयो जेमे रहमान भी खुश थे मिठो मोहम्मद भी खुश थे महबूब खुश थींदई त रब बच्चन में बरकतू दींदई बच्चन के सेहत दींदई बच्चन के अल्लाह सलामत रखंदई अल्लाह राज़ी थींदई अल्लाह तो के मुसीबतन खां तकलीफन खां दुखन खां परेशान खां बचाइंदो बच्चन जा मसला हो जनी न्याणी जा मसला हो जनी जमीन जा मसला हो जनी बीमारी जा मसला हो जनी रोजगार जा मसला हो जनी हलो अचेस रहमत खुली पई त रहमत दरवाजो खुलियो पियो त तू रब जे दर दे हलियो आ इंशाअल्लाह तुजा बेड़ा ही पारन अल्लाह से जेको कुछ मुखों चवरायो मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा जेको कुछ बुधो रब अवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।